नाज़रीन, मोरे जे शहरनि वफ़ाक़ तरफ़ां दवाउनि जे वधायल अघनि खे रद्द करे छॾियो आहे। शहरनि जो चवणु आहे त वफ़ाक़ ग़रीब अवाम ऐं पोरिय तबिके ते महांगाई जो बम किराए छॾियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ सोलंगी। मोरो जे शहरनि वफ़ाक़ तरफ़ां दवाउनि जे वधायल अघनि खे रद्द करे छॾियो। शहरनि जो चवणु आहे त वफ़ाक़ ग़रीब अवाम ऐं पोरियत तबिके ते महांगाई जो बम किराए छॾियो आहे। अघ ई ॻाटे टोड़ महांगाई सबबि ग़रीब पोरियत ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान आहिनि त ॿिए तरफ़ वफ़ाक़ दवाउनि जा अघ ॿीणा टीणा करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि मिसकीन मारोड़नि जे तकलीफ़ुनि ऐं आंजनि में इज़ाफ़ो थियो आहे। ग़रीब मज़दूरी मां बचनि जो पेट नथो पाले सघे त उहो एॾियूं महांगियूं दवाऊं किथां ख़रीद कंदो। हितां जे शहरनि सुञाणंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दवाउनि जा रेट एॾा हाई थी विया आहिनि जो मरीज़ दवा वठण खां वीचारो बेज़ार थी विया आहिनि, कुझु टाका कशी कटण ते तयारु मजबूर थी विया आहिनि। ऐं असांजी वफ़ाक़ हुकूमत खे इहा अपील आहे त दवाउनि जा रेट घटाए वञनि, जीअं मिसकीन पोरियत तबिको पंहिंजे बचड़नि जे लाइ दवाऊं वठी सघे। 262 सैकड़ो जेको वधाए छॾियूं आहिनि। हाणे जेके ग़रीब मरीज़ आहिनि उहो पंहिंजो ऐं पंहिंजे औलाद जो, पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे ख़ानदान जो इलाज कोन कराए सघंदा ऐं उहे ई उन दवाऊं जो त उन्हनि खे दवाऊं वठण जी ताक़त न हूंदी, उहो अमल तमामु हिकु ॾुखाईंदड़ आहे। दवाउनि जा रेट तमामु मथे आसमान ते पहुता आहिनि। ग़रीब ॿिनि वेलनि जी मानी खाइनि या दवाऊं वठनि ऐं ॾींहों ॾींहुं दवाऊं महांगियूं थींदियूं वियूं आहिनि ऐं जंहिंमें ग़रीब माण्हू ॾाढा परेशान आहिनि। हू पंहिंजो पेट पालनि या वरी दवाऊं वठनि। जीअं त असां वफ़ाक़ खे गुज़ारिश कंदासीं त उहो कुझु रेट जेके आहिनि लाइन दवाउनि जा ऐं जेको आहे ग़रीबनि खे रिलीफ ॾियनि। हाणे ताज़ो हुकूमत वज़ीर आज़म ऐलान कयो त 262 सैकड़ो दवाउनि जा रेट वधाए छॾिया आहिनि, जंहिं करे माण्हू खाइण लाइ अॻ ई परेशान आहिनि। जंहिंजे घर में अटो कोन्हे उहो 5 रुपए वारी दवा 10 रुपया ऐं 100 वारी दवा हींअर उहा 300 रुपया थी विया, 300 वारी 1000 रुपया थी विया। माण्हू अटे लाइ परेशान आहे, राति जो अटो कोन्हे केरु खाए। तो मुतालबो आहे वफ़ाक़ी हुकूमत खे त रेट थोरा घटि कया वञनि, जीअं माण्हू वीचारा माना खाई सघनि ऐं दवाऊं वठी सघनि। पासनी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि दवाउनि जे वधायल अघनि खे रद्द कंदे वफ़ाक़ हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेके अघ वधाया विया आहिनि दवाउनि जा उन्हनि ते ज़ाब्तो आणे ऐं अघ घटाए वञनि। कैमरामैन जुमन सोलंगी सां गॾु मोरैया सोलंगी, आवाज़ टीवी न्यूज़।